अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हां सां शेयर कंदासीं मज़ेदार फ्रेंच चिकन जी रेसिपी। हीअ फ्रेंच चिकन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां वटि आहे बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त तक़रीबन 250 ग्राम्स ऐं असां चिकन पीसिस खे स्लाइसिस में कट करे छॾियो आहे। ऐं हाणे विझूं था मैदो 2 टेबल स्पून, मकई जो अटो विझूं था 1 टीस्पून, लूणु विझूं था 1/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/4 टीस्पून ऐं हिकु अदद अंडो विझूं था। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स करण खां पोइ असां हिकु साइड ते रखी छॾियूं था। ऐं हाणे हिकु पैन खयों आहे ऐं पैन में तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब तेल विझूं था। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां चिकन पीसिस खे फ्राई कंदासीं। असां 2 अदद चिकन स्लाइसिस विधा आहिनि पैन में ऐं चिकन जी हिकु साइड खे 2 मिनट जे लाइ हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। हल्की बाहि ते 2 मिनट्स ताईं चिकन जी हिकु साइड खे फ्राई करण खां पोइ असां चिकन जी ॿी साइड खे बि 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन जी ॿिन्ही साइड्स खे फ्राई करे छॾियो आहे ऐं चिकन फ्राई थी चुको आहे। त हाणे असां रखूं था हिकु साइड ते। ऐं हाणे हिकु पैन में असां चिकन जी यखनी विधी आहे 1 कप ऐं यखनी खे उॿरण ॾींदासीं। जीअं ई यखनी में उॿार अचणु लॻंदो त हाणे असां विझूं था खुश्क थियल पार्सले 1 टीस्पून, मखण विझूं था 1 टेबल स्पून, लूणु विझूं था 1/4 टीस्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/4 टीस्पून। ऐं हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं चिकन जी यखनी खे विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था असां सिरको 1 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां फ्राई थियल चिकन विझूं था ऐं फ्राई थियल चिकन खे असां चिकन जी यखनी में पचाईंदासीं जेसि ताईं त पाणी खुश्क थी वञे विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे चिकन जो पाणी खुश्क थी वियो आहे ऐं असांजी मज़ेदार फ्रेंच चिकन सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था चिकन खे डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।